पे आती है दुआ बन के तमन्ना मेरी, लब पे आती है दुआ। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। वेलकम टू गवर्नमेंट बॉयज़ हाई स्कूल कश्मीर कॉलोनी नंबर 1। हेडमास्टर सर इमाम बख्श उमरो ऐं सब्जेक्ट टीचर इनायतुल्लाह लाशारी जी तरफ़ां सभिनी प्यारनि शागिर्दनि खे ख़ुशि आमदीद। प्यारा ॿारो, अॼु असां क्लास 6 जो सब्जेक्ट पढ़ंदासीं मैथ, जंहिंजो टॉपिक आहे ख़ाली सेट। ख़ाली सेट। हाणे प्यारा ॿारो, ख़ाली सेट जी सभ खां पहिरियों असां वसफ़ पढ़ंदासीं, पोइ उनजा कुझु मिसाल पढ़ंदासीं। प्यारा ॿारो, ख़ाली सेट जी जेका वसफ़ आहे उहा छा आहे? अहिड़ो सेट जंहिंजो को बि रुकन न हुजे। अहिड़ो सेट जंहिंजो को बि रुकन न हुजे त उन सेट खे ख़ाली सेट चइबो आहे। अहिड़ो सेट जंहिंजो को बि रुकन न हुजे त अहिड़े सेट खे छा चवंदासीं? ख़ाली सेट चइबो आहे। प्यारा ॿारो, इन खां पहिरियों असां महदूद सेट ऐं लामहदूद सेट पढ़ियासीं। महदूद सेट में रुकननि जो तइदादु कुझु हुयो, लामहदूद में रुकननि जो तइदादु अणगणत हुयो। हाणे असां अहिड़ो सेट पढ़ंदासीं जंहिंमें को बि रुकन न हूंदो। जॾहिं कंहिं बि सेट जे मेंबरनि जो तइदादु को बि न हुजे, ज़ीरो हुजे, ख़ाली हुजे, त अहिड़े सेट खे असीं छा चवंदासीं? ख़ाली सेट, या अंग्रेज़ी में असीं चवंदा आहियूं नल सेट। प्यारा ॿारो, ख़ाली सेट खे ॿिनि निशानियुनि करली ब्रैकेट जे विच में कुझु बि न लिखंदासीं, ईअं ज़ाहिर कबो आहे, या ज़ीरो लिखी करे असां ज़ीरो जे मथां काटो ॾींदा आहियूं, यानी इहो ज़ीरो बि न आहे, सां ज़ाहिर कबो आहे। वरी दोहराईंदासीं, ख़ाली सेट खे असां ॿिनि निशानियुनि, विची डिंगी जे ॿिनि निशानियुनि में लिखंदासीं, पर उनजे अंदरि ख़ाली रखंदासीं, यानी विची डिंगी जो 2 निशानियूं रखंदासीं, उनजे अंदरि को बि मेंबर न रखंदासीं। जेकॾहिं असां ज़ीरो लिखी करे उनजे मथां ईअं काटो हणूं त इन सां छा कबो आहे? ज़ाहिर कबो आहे। प्यारा ॿारो, ख़ाली सेट खे ख़ाली सेट खे असां हाणे ॿिनि मिसालनि सां बयानु कंदासीं। सभ खां पहिरियों बयानी सूरत। प्यारा ॿारो, बयानी सूरत में छा आहे? 5 पासनि वारनि चौरसनि जो सेट खे असीं छा चवंदासीं? ख़ाली सेट। छो त को बि चौरस जेको हूंदो आहे उहो हमेशह 5 पासनि वारो न हूंदो। कीअं प्यारा ॿारो? हाणे असां ॾिसो, को बि चौरस आहे उहो 5 पासनि जो हूंदो आहे? न हूंदो आहे। तंहिंजे करे हीउ जेको आहे चौरस हमेशह जेको हूंदो आहे, को बि चौरस जेको हूंदो आहे, ॾिसूं असां चौरस कीअं हूंदो? हीअ त मुस्ततील ठाहियोसीं चौरस, हीअं अहिड़ी शक्ल जंहिंजा 4 पासा छा हुजनि? बराबरि हुजनि, त उनखे असीं चौरस चवंदासीं। चौरस जा हमेशह 4 पासा हूंदा आहिनि, पर हीअ चए थो अहिड़ो चौरस ठाहियो जंहिंजा 5 पासा हुजनि, त इहो सेट जेको आहे उहो ख़ाली सेट चइबो। ॿिए नंबर ते ए खां पहिरियां अंग्रेज़ी अखरनि जो सेट। ए खां पहिरियां को बि अंग्रेज़ी अखर जो को बि सेट मौजूदु न आहे, तंहिंजे करे हीअ बि ख़ाली सेट आहे। सी सेट बराबरि आहे 1 खां नंढनि कुदरती अददनि जो सेट। हाणे 1 खां नंढनि कुदरती अदद जेके कुदरती अदद आहिनि उहे मौजूदु ई न आहिनि। कुदरती अदद 1 खां शुरू थिए थो, वेंदे अणगणत, पर हीअ चए थो 1 खां नंढा के बि कुदरती अदद न आहिनि, त अहिड़े सेट खे असीं छा चवंदासीं? ख़ाली सेट। प्यारा ॿारो, चौथे नंबर ते चइनि पासनि वारे त्रिकुंड जो सेट। हाणे चइनि पासनि वारे त्रिकुंडनि जो जेको सेट आहे, त्रिकुंड हमेशह 3 कुंड हूंदो आहे, 4 कुंड न हूंदो। जॾहिं का बि शक्ल 4 कुंडनि जी हुजे त या उहा जेका आहे चौरस सॾाइबी आहे या मुस्ततील सॾाइबी आहे, पर चए थो त्रिकुंड, अहिड़ो त्रिकुंड ठाहियो जंहिंजा 4 पासा हुजनि। 4 पासनि वारे त्रिकुंडे खे, 4 पासनि वारी शक्ल खे असां त्रिकुंडो न चवंदा आहियूं। 4 पासनि वारी शक्ल खे या त मुस्ततील चवंदा आहियूं या चौरस चवंदा आहियूं। तंहिंजे करे हीउ डी बि जेको आहे उहो छा आहे? ख़ाली सेट आहे। प्यारा ॿारो, उनखां बाद में ॿी मिसाल वठंदासीं, जदोली सूरत। हाणे जदोली सूरत छा आहे? चए थो पी बराबरि आहे करली ब्रैकेट में को बि मेंबर न आहे। जॾहिं कंहिं बि सेट जो को बि मेंबर मौजूदु न हुजे त अहिड़े सेट खे असीं छा चवंदासीं? ख़ाली सेट। प्यारा ॿारो, उनखां बाद में असां जेकॾहिं मेंबर लिखूं बि था, फर्ज़ कयो क्यू बराबरि आहे करली ब्रैकेट में 0 इंच जो मेंबर आहे, पर चए थो 0 बि इंच जो मेंबर न आहे, ज़ीरे खे बि काटो ॾिनो वियो आहे। हाणे जेकॾहिं 0 खे असां काटो ॾियूं ऐं असां चऊं त हिनजो बि 0 बि इहो मेंबर न आहे, त हीअ बि कहिड़े सेट जी मिसाल हूंदो? ख़ाली सेट जी। प्यारा ॿारो, अॼु असां पढ़ी आया आहियूं त ख़ाली सेट छा आहे। सुभाणे असां पढ़ंदासीं अॻे क्लासनि में त अहिड़ो सेट जंहिंजो को बि रुकन न हुजे उनखे ख़ाली सेट चइबो आहे। अॻिते हली करे असां अहिड़ो सेट पढ़ंदासीं जंहिंजो हिकिड़ो रुकन हूंदो। असांजे फेसबुक पेज खे लाइक कयो, कमेंट्स कयो ऐं शेयर ज़रूरु कयो।